अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे हिन ॻोठ सैयद फ़ज़ल मोहम्मद शाह जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह असांजो ही पहिरियों प्रोग्राम आहे। आउं दिली तौर ते इंतहाई थोराइतो आहियां असांजे मोहतरम दोस्त साईं अली मोहम्मद शाह साहब जो, जंहिं अॼोके हिन प्रोग्राम जो एहतमाम कयो। अॼोको प्रोग्राम छो ज़रूरी आहे? हूअं त दीन जी तबलीग ज़िंदगी भर करणी आहे, जेसिताईं इंसान जीअरो आहे, पर अॼोके हिन प्रोग्राम जी अहमियत इन जे करे आहे जो असांजा बाज़ दोस्त ग़लति फ़हमियूं पैदा कंदा आहिनि त बाबा अहल हदीस वारा गुस्ताख़े रसूल आहिनि, अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कोन था मञनि। तंहिंजे करे ज़रूरी हो त तव्हां दोस्तनि जे साम्हूं आउं पंहिंजी पूरी दावत पेश करियां त असां अल्लाह जे प्यारे पैगम्बर खे कीअं था मञूं। छा इन में का गुस्ताखी आहे? छा इन में कंहिंखे असीं घटि वधि ॻाल्हायूं था? इंशा अल्लाह ताला अॼोकी तक़रीर में ॻाल्हि बिल्कुलु वाज़े थी वेंदी। दोस्तो, जेका मूं आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई, इहा क़ुरान करीम जी 33 नंबर सूरत सूरह अल अहज़ाब जी आयत आहे। हाणे इन ई आयत में अल्लाह ताला छा फरमायो आहे?
अल्लाह ताला इन आयत जे अंदरि फरमाए थो त मुसलमानो तव्हांजे लाइ अल्लाह जे प्यारे पैगुंबर जी ज़िंदगी में सुहिणो नमूनो आहे, बहितरीन नमूनो आहे। इन जी माना छा आहे त जेकॾहिं तव्हां मुसलमान आहियो त ज़िंदगी जे हर शोबे में, हर मैदान में, हर कम में जेकॾहिं का शख्सियत, का हस्ती नमूनो आहे तो अल्लाह जे आख़िरी ऐं प्यारे पैगुंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शख्सियत आहे। अल्लाह ताला क़ुरान में इहे लफ़्ज़ कंहिं ॿिए इंसान जे बारे में कोन चया आहिनि। रब्बुल आलमीन इहे अल्फाज़ इस्तेमाल कया आहिनि पंहिंजे आख़िरी ऐं प्यारे पैगुंबर जे बारे में। छो? पाण अल्लाह जे प्यारे पैगुंबर जा उम्मती आहियूं। अल्लाह जो प्यारो पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह जा आख़िरी नबी आहिनि। पाण आया, हाणे क़यामत ते ॾींहं ताईं वरी को नबी कोन ईंदो। जेकॾहिं को चवे थो त पैगुंबर आहियां, उहो दज्जाल आहे, उहो कज़ाब आहे, उहो कूड़ो आहे, उहो काफ़िर आहे। हाणे को पैगुंबर कोन ईंदो। पर दोस्तो सुवाल थो पैदा थिए त अल्लाह जे प्यारे पैगुंबर जे बारे में फरमायो त तव्हांजे लाइ सुहिणो नमूनो आहे मुंहिंजे रसूल जी ज़िंदगी में। आया असां उहो नमूनो वरितो आहे? मोहबत करियूं था, को शक कोन्हे, मोहबत आहे बि सही, असीं इनकार कोन था करियूं। पर सुवाल थो पैदा थिए मोहबत कबी कीअं? छा मोहबत सिर्फ़ दावा जो नालो आहे? अदा मूंखे अल्लाह जे रसूल सां मोहबत आहे, सिर्फ़ चवण सां मोहबत थी वेंदी? आउं हिकिड़ो मिसाल ॾियां। हिकिड़ो नौजवान आहे, चवे थो मूंखे पंहिंजे पीउ सां मोहबत आहे, बाबा सां मोहबत आहे। पीउ चवे त पुट ही फलाणो कमु त करे आ। चवे त बाबा न, कमु मूंखां कोन पुॼंदो, कमु आउं कोन कंदुसि, बाक़ी तोसां मूंखे मोहबत तमामु घणी आहे। आउं तव्हां खां पुछणु चाहियां थो, उन पुट खे पंहिंजे पीउ सां सची मोहबत आहे? कोन्हे। पंहिंजी दावा में कूड़ो आहे। सचो हुजे हा त पीउ जो चयो मञे हा, पीउ जे हुकम जे आॾो झुकी पवे हा। चवे थो मोहबत आहे बाबा सां, ऐं बाबा जो चयो मञण लाइ तयारु कोन्हे, माना उन माण्हू खे पंहिंजे पीउ सां मोहबत कोन्हे। अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगुंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ थली दावा कोन हलंदी त मूंखे अल्लाह जे रसूल सां मोहबत आहे। अल्लाह जे नबी जी इताअत करणी पवंदी, चयो मञणो पवंदो, पैरवी करणी पवंदी, पोयां हलणो पवंदो। ॾिसो, सभ खां पहिरीं दीन इस्लाम जे अंदरि अक़ीदो आहे। अक़ीदो तव्हांजो सही आहे, तव्हांजा अमल बि क़बूल पवंदा। अक़ीदे में शिरक आहे, अक़ीदे में बिदअत आहे, अल्लाह तव्हांजा अमल क़बूल कोन कंदो। मिसाल तव्हांखे ॾियां, क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह ताला 18 नबियुनि जा नाला वरिता आहिनि। सूरह अनाम जे अंदरि क़ुरान जी 6 नंबर सूरत आहे। 18 नबियुनि जा नाला वठी अल्लाह छा फरमायो? वलौ अशरकू लहबित अनहुम मा कानू यामलून। जेकॾहिं नबी बि शिरक कनि हा, इन्हनि जा अमल तबाह बर्बाद थी वञनि। नबी बि शिरक जेकॾहिं कनि हा, अमल चट थी वञनि हा। हालांकि पैगुंबर कॾहिं शिरक कोन कंदो आहे, पर अल्लाह असांखे ॿुधाइणु चाहे थो शिरक एॾो वॾो गुनाह आहे जो जेकॾहिं बिल फर्ज़ पैगुंबर खां थी वञे, उनजा अमल चट थी वेंदा, त सोचियो असांजा बचंदा? शिरक करियूं, असांजा अमल बचंदा? ऐं क़ुरान में अल्लाह फरमायो मुशरिक ते जन्नत हराम आहे। इन्नहु मन युशरिक बिल्लाह फ़क़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह व मावाहु अन्नार व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। सूरह अल माइदा, क़ुरान जी 5 नंबर सूरत।
फरमाई जंहिं बि अल्लाह सां कंहिंखे शरीक कयो उन ते रब जन्नत हराम करे छॾी, जन्नत में वेंदो ई कोन। ॾिसो तव्हांखे दलील ॾियां, बाज़ दफ़ा असांजा दोस्त चवंदा आहिनि साईं शिरक त हिंदू कंदो न, ईसाई कंदो, मुशरिक यहूदी हूंदो, मुस्लमान कॾहिं मुशरिक थियो? मुस्लमान कॾहिं शिरक कंदो? या इंतहाई जाहिलाना ॻाल्हि आहे। तूं साॻिया उहे कम करी जेके हिंदू करे पियो, मूंखे ॿुधाए तो में हिंदू में फ़र्क़ु कहिड़ो थियो? अल्लाह छा तरफ़दारी करे थो? नऊज़ बिल्लाह, न, रब वटि तरफ़दारी कोन्हे। जेकॾहिं हिंदू ग़लति कमु करे थो उनखे सज़ा मिलंदी, मुस्लमान जेकॾहिं ग़लति कमु करे थो उनखे बि सज़ा मिलंदी। रब कंहिंजी तरफ़दारी कोन थो करे। हिकिड़ो मुस्लमान वञी दरगाह ते कब्र ते सजदो वञी करे, सजदो इबादत आहे, इबादत आया कोन्हे। बल्कि तव्हां ॾिसो नमाज़ जे अंदरि 4 सूरतूं आहिनि, 4 कैफ़ियतूं आहिनि। तव्हां सभिनी खे यादि हूंदो, पहिरीं कैफ़ियत आहे हैत आहे, क़याम में हथ ॿधी बीहनि, आहे न। ॿी कैफ़ियत कहिड़ी आहे? रुकू। टी कैफ़ियत कहिड़ी आहे? सजदो। चौथी कैफ़ियत कहिड़ी आहे? अतहियात में विहणु। 4 कैफ़ियतूं आहिनि न। इन्हनि चईनि सूरतनि में सभ खां वध में वध न्याज़मंदी जे सूरत में आहे उहा सजदो। माण्हू ही पंहिंजी पेशानी रब जे साम्हूं रखे थो, झुकाए थो। इन खां मथे का न्याज़मंदी थींदी? इन खां मथे का न्याज़मंदी थींदी? इहा न्याज़मंदी सिर्फ़ रब जो हक़ आहे। के दरगाह ते वञी के जहिड़े इंसान जे साम्हूं वञी इहो कमु करे थो, शिरक करे थो। अल्लाह जो हक़ मखलूक खे ॾे थो, इंसान खे ॾे थो। ॾिसो अहिड़े नमूने सां अल्लाह जे प्यारे पैगंबर खां हिकिड़े साहबी पुछियो, मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, जेके दोस्त चवनि था त मुस्लमान शिरक नथो करे सघे, उन्हनि खे जवाबु आहे। साहबी छा सुवाल कयो? या रसूल अल्लाह, अव्हां जी शफ़ाअत, पाण क़यामत ॾींहुं पंहिंजी उम्मतिन जी शफ़ाअत कंदा, असांजो ईमान आहे, पर कंहिंखे मिलंदी? अव्हां जी शफ़ाअत कंहिंखे नसीब थींदी? पाण फरमाइनि था मम्मात ला युशरिकु बिल्लाहि शैआ, जेको मुंहिंजो उम्मती इन हाल में मरी वियो जो हुन कंहिं शइ खे अल्लाह सां शरीक न कयो, उनखे मुंहिंजी शफ़ाअत मिलंदी, ॿियनि खे कोन मिलंदी। हाणे ॻाल्हि पधरी थी। इहा हदीस दलील आहे त हिन उम्मत में बि के शिरक कंदा। तॾहिं अल्लाह जे नबी छा चयो? जेके मुंहिंजी उम्मत मां बिना शिरक करण जे गुज़ारे विया, वरना चवनि हा समूरी उम्मती शफ़ाअत कंदुसि। न, अल्लाह जे नबी ईअं कोन चयो समूरी उम्मती शफ़ाअत कंदुसि। पाण फरमाइनि था मुंहिंजी उम्मत मञा उहे माण्हू जेके बिना शिरक करण जे गुज़ारे विया, मुंहिंजी शफ़ाअत उन्हनि खे नसीब थींदी। सोचो किथे शिरक करियूं त कर पिया, पोइ सुभाणे क़यामत जो ॾींहुं जॾहिं क़ाइमु थींदो, मौत अची वियो, अखियूं बंदि थियूं, अमलनि जो दफ़्तर बंदि। क़यामत ॾींहुं उथंदा ऐं अमल तव्हांजा तबाह थी वञनि, वञो तव्हीं अल्लाह ॾे पनाह, हमेशह जहन्नम जे अंदरि, छो त मुशरिक हमेशह जहन्नम में रहंदो। मूंखे ॿुधायो त पंहिंजी ज़िंदगी मां कहिड़ो फ़ाइदो थियो? कि असीं छो था बयानु करियूं? छा असीं तव्हांजा दुश्मन आहियूं? छा असां पंहिंजो धंधो करियूं था? न, अल्लाह जो कसम खणी चवां थो, असीं तव्हांजा सॼण आहियूं, तव्हांजा ख़ैर खां आहियूं, तव्हां ताईं सचो दीन पहुचायूं था। त ख़ुदा जे वास्ते शिरक खां बचो, बिदत खां बचो। इन ई हालत में तव्हांजो मौत थी वियो, तव्हीं कॾहिं जन्नत में कोन वेंदा। ॾिसो अल्लाह जे रसूल जी सीरत, सीरत छा आहे? हिकु दफ़े पाण सुवारी ते वेठा आहिनि, संदन सौट अब्दुल्ला बिन अब्बास पोयां वेठल आहे सुवारी ते, चाचे जो पुटु आहे, सौट आहे, अञा उमिरि जो नंढो आहे, छोकिरो आहे, पोयां वेठो। ॾिसो पाण सगोरा आहिनि त अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल, पैगंबरनि जा सरदार, इमामुल अंबिया, लेकिन ॾिसो केतिरी सादगी आहे जो पाण सुवारी ते वेठल नंढड़ो छोकिरो पोयां वेठो आहे। अॼु को वॾो मिनिस्टर के ग़रीब खे पोयां विहारींदो, के छोकिरे खे पंहिंजे पोयां विहारींदो पंहिंजी गाॾी जे अंदरि? इहा अल्लाह जो नबी जेको काइनात जो इमाम आहे, नंढड़ो अब्दुल्ला बिन अब्बास पोयां वेठो आहे। पाण चवनि था या ग़ुलाम, ऐं छोकिरा, इन्नी उअल्लिमुक कलिमातिन,
आउं तोखे कुछ ॻाल्हियूं ॿुधायां थो, उहे यादि कर। हदीस जामे तिरमिज़ी जी, हदीस मुस्नद अहमद जी, ऐं ॿुधाईंदो हला इहो बि अहले हदीस जो शान आहे। का बि ॻाल्हि तव्हांखे बिना हवाले जे कोन मिलंदी, का बि ॻाल्हि अवी हवालो पुछी सघो था। हाणे अचां पियो, हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई चईसीं मौली साहिब हिकिड़ो तरमे ते आहे, उन वाक़ियो बयानु कयो पिए त पीर अब्दुल कादर जीलानी जो मुरीद गुज़ारे वियो हो, धोबी। कहिड़ो धोबी हो। जॾहिं मलाइक आया, उन्हनि पुछियो तुंहिंजो रब केरु आहे, तुंहिंजो नबी केरु आहे, तुंहिंजो दीन छा आहे? जीअं अब्दुल कादर जीलानी जो धोबी आहियां, बख़्शिश थी वई। हो बि वरी वाणियूं चवनि था अस्तग़फिरुल्लाह, ज़ुल्म जा त ॾिसो। हाणे पहिरियों सुवाल तव्हां करियो हिन मौलवी खां त मौलवी साहब शेख अब्दुल कादर जीलानी रहमतुल्लाह अलैह जा किताब दुनिया में मौजूद आहिनि, कहिड़े किताब जे अंदरि शेख साहब इहो वाक़ियो लिखियो? क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थी वेंदो, तव्हांखे जवाबु न ॾेई सघंदो। इहा हक़ जी ताक़त आहे। तव्हां असांखां पुछो ओॾी महिल जवाबु, कहिड़े किताब जे अंदरि शेख अब्दुल कादर जीलानी इहो वाक़ियो लिखियो आहे? हू त अल्लाह जो नेक बानू हो, नेक बानू हो, जंहिंजो वाक़ियो बयानु करियो पिया। उनजी निमाज़ कॾहिं तव्हां ॾिठी आहे? उनजो किताब आहे गुनियतुत तालिबीन, मूं वटि मौजूदु आहे मुंहिंजी लाइब्रेरी में। चवे थो नमाज़ पढ़ण दौरान रुकू में वञण वक़्तु, उथण वक़्तु रफ़ुल यदैन कई वञे। शेख साहब छा थो चवे? रफ़ुल यदैन कई वञे। छो नथा करियो? भई चङे जी त पैरवी कबी आहे न, चङे माण्हू जी पैरवी कबी आहे न। शेख चवे थो आमीन वॾे सॾु चओ, इमाम जे पुठियां वेही सोचियो, हथ मथे वधो, दुन खां हेठि न। जंहिं हस्ती जे बारे में तव्हां कूड़ा किस्सा ॿुधायो पिया, जंहिंजो हवालो ई कोन्हे, ही हवाले सां ॻाल्हि करियां पियो, उनजो किताब गुनियतुत तालिबीन मुंहिंजे लाइब्रेरी में मौजूदु आहे। अचो तव्हांखे ॾेखारियां शेख अब्दुल कादर जीलानी नमाज़ कहिड़े तरीक़े सां पढ़ंदो। उहा नमाज़ जेका अल्हम्दुलिल्लाह अहले हदीस पढ़ंदो। मालूम थियो शेख बि असांजो हो, तव्हांजो कोन हो। शेख अब्दुल कादर जीलानी बि असांजो हो, तव्हांजो कोन हो। तव्हांजे निमाज़ जे तरीक़े खे ई उन अपनायो कोन, न अक़ीदे खे। गुनियतुत तालिबीन में लिखे थो इहो चवणु ग़लति आहे त अल्लाह हर जाइ ते मौजूदु आहे। न, अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे। ला युक़ालु इन्नहु फी कुल्लि मकान, इहो चवणु सही न आहे त अल्लाह हर जाइ ते मौजूदु आहे। शेख छा थो चवे? चओ अक़ीदो बनायो, अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे। अॼु इहो अक़ीदो कंहिंजो आहे? अहले हदीस जो अक़ीदो। त अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुवारी ते वेठल आहिनि। छोकिरे खे चवनि था अब्दुल्लाह बिन अब्बास खे कुझु ॻाल्हियूं ॿुधायां थो, तूं यादि कर। उहे ॻाल्हियूं अब्दुल्लाह खे ॿुधाइनि पिया, पर तव्हांजे लाइ बि आहिनि, उम्मत लाइ बि आहिनि। प्यारे पैगंबर जो फरमान के हिकिड़े माण्हू लाइ कोन्हे। उनमें छा था फरमाइनि? इज़ा सअल्त फस्अलिल्लाह व इज़ा इस्तअनत फस्तइन बिल्लाह। अब्दुल्लाह जॾहिं बि सुवाल करी हिकिड़े अल्लाह खां सुवाल कर, जॾहिं मदद घुरी हिकिड़े अल्लाह खां मदद घुर। इहा हदीस आया कोन्हे के मौलवी में जुरत आहे जो चवे त डॉक्टर साहब हदीस कोन्हे? आहे कंहिंमें ताक़त जो चवे ते हदीस कोन्हे? मुस्नद अहमद, जामे तिरमिज़ी, ॿिन्ही किताबनि जे अंदरि सही सनद सां हदीस मौजूदु आहे। अल्लाह जे नबी छा चयो? जॾहिं बि सुवाल करी कंहिंखां सुवाल कर हिकिड़े अल्लाह खां। छो? हिकिड़ो रब ॾियण वारो आहे, ॿिया सभु फ़क़ीर आहिनि। ॿिया सभु छा आहिनि? रब जा ॾो फ़क़ीर आहिनि। आऊं कोन थो चवां, अल्लाह पाण चवे थो। आऊं कोन थो चवां, रब्बुल आलमीन पाण चवे थो। सूरह फातिर क़ुरान जी 25 नंबर सूरत आहे, खोले पर छा फरमायाई? या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनीयुल हमीद। ऐं इंसानो तव्हीं सभु रब जा ॾो मोहताज फ़क़ीर, सभु जा सभु पैगंबर, सभु अल्लाह जा ॾो मोहताज आहियो। हिकिड़ो अल्लाह बेपरवाह आहे। बेपरवाह आहे या कोन्हे? आउं पुछां थो, वॾे खां वॾो नेक माण्हू, वॾे खां वॾो नेक माण्हू, तव्हां चओ सही वली आहे, बुज़ुर्ग आहे, पर आउं पुछां थो मानी खाईंदो या कोन खाईंदो? मानी खाईंदो या कोन खाईंदो? खाईंदो। हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो, डॉक्टर साहब फलाणो बुज़ुर्ग मानी कोन थो खाए। आउं त ॾिसां कहिड़ो आहे।
ऐं ॾिसां त सही कहिड़ो आहे, हिकिड़ो ॾींहुं बि कढी कोन सघंदो, चंद ॾींहंनि खां पोइ त मरी पवंदो, पर कुर्बान वञे माण्हू पंहिंजे परवरदिगार तां जे फरमायो वहो युतइमो वला युतम, सॼी काइनात खे खाराए थो, रब खे खाधे जी ज़रूरत न आहे। हाणे हिते वेठासीं मगरिब खां अॻे केतिरा वीचारा पखी पियो उॾामिया, ॿोलियूं उन्हनि जूं, ऐं चवां थो इन्हनि खे खाराइण वारो केरु आहे? केरु आहे इन्हनि खे रोज़ी ॾियण वारो? केरु आहे माकुड़ियुनि खे रोज़ी ॾियण वारो? केरु आहे जीतनि खे रोज़ी ॾियण वारो? केरु आहे जानवरनि खे रोज़ी ॾियण वारो? इंसान जेकॾहिं हुजे हा त खुटी पवे हा, खज़ाना ख़ाली थी वञनि हा, पर मुंहिंजो परवरदिगार आहे जंहिंजा खज़ाना अणखुट आहिनि, कॾहिं ख़तमु कोन थींदा। अलाह ताला छा फरमाए, तव्हीं सभु मुंहिंजे आॾो मोहताज आहियो, सभु फ़क़ीर आहियो। पर ॿी ॻाल्हि, को हिकिड़ो माण्हू दुनिया में आहे जेको मानी खाइण खां पोइ वरी जंग जे ख़्याल सां न वञे, आहे? हिकिड़ो बि कोन मिलंदो, हुजे त मूंखे ॿुधायो, ऐं भली हुनखे ॾिसां त केरु आहे। मानी खाए ऐं वरी जंग जे ख़्याल सां न वञे, लेट्रिन में न वञे, आहे को माण्हू? या मोहताजी आहे? मोहताजी आया कोन्हे? आउं डॉक्टर आहियां, मूं अहिड़ा केस ॾिठा, अलाह ॾे पनाह, वॾे आंडे जो कैंसर थियो किन माण्हुनि खे, पोइ वीचारा काकूस करे कोन सघंदा। हाणे माना हू काकूस कनि कीअं? अॻियां आंडा ई बंदि थी विया। पोइ डॉक्टर छा कंदा आहिनि, उहो आंडे जो टुकड़ो वढे हितां मसनूई तरीक़े सां सुराख कंदा आहिनि, पोइ वीचारनि जी गंदगी हितां खां निकिरंदी आहे। अल्लाह अकबर, तो अंदाज़ो लॻायो, इहा इंसान जी हालत, इहा इंसान जी हालत। रब पंहिंजे अमान में रखे। हर माण्हू कदाए हाजत ते वञे थो, पर कुर्बान वञा मुंहिंजे परवरदिगार तां जेको सभिनी हाजतनि खां पाक आहे। केरु आहे जेको न सुम्हे? आहे? केरु आहे जेको निंड न करे? हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो, 15 ॾींहं रुगो निंड न करायो, चरियो थी वेंदो। 15 ॾींहं निंड न करायो। ही वीचारा बदीन शहर मां ॾिसंदो आहियां जेके चौकीदार आहिनि, राति जो वीचारा ड्यूटी कंदा आहिनि, नौजवानी में पोड़ा थी विया आहिनि, नौजवानी में पोड़ा, राति जो उजागो करे सुबुह जो वीचारा निंड कंदा आहिनि, पर राति त रब्बुल आलमीन आराम लाइ पैदा कई आहे। ॾींहं जो केतिरी बि निंड करे, राति जी निंड जो पूराओ कोन थींदो। मूंखे पाण ते डॉक्टर साहिब, हाणे दिमाग़ असांजो कमु कोन थो करे, वक़्त खां अॻु में पोड़ा थी विया आहियूं, दिमाग़ माउफ थी वियो आहे, कंहिं शइ जी ख़्वाहिश कोन रही आहे। वही सोचियो, पर मुंहिंजे परवरदिगार छा फरमायो? सूरह आयतुल कुर्सी त कॾहिं पढ़ो, ला ताख़ुज़ु सिनतुन वला नौम, फरमाई निंड त छा उनखे ओझराणी बि कोन्हे, ओझराणी बि कोन्हे। ही बस जो ड्राइवर, कार जो ड्राइवर जेकॾहिं चंद घड़ियूं सुम्ही पवे, गाॾी रस्ते खां हेठि वञी किरंदी, तबाह थींदो, पाण बि मरदो, ॿियनि खे मारींदो। पर कुर्बान वञे पंहिंजे परवरदिगार तां, सॼी काइनात हले पई, अल्लाह खे निंड बि कोन्हे, झूठो बि कोन थो अचे। अल्लाह जे नबी छा फरमायो? अब्दुल्लाह जॾहिं सुवाल करी हिकिड़े अल्लाह खां सुवाल कर, वरी छा था चवनि? जॾहिं मदद घुरी हिकिड़े अल्लाह खां मदद घुर। ऐं चवंदो आहियां त अल्लाह जे नबी चयो त अब्दुल्ला मूंखां मदद घुरजां, अब्दुल्ला सैयदना अली रज़ी अल्लाह खां मदद तलब कजां, अब्दुल्ला तू शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खां मदद तलब कजां। अल्लाह जे रसूल नालो कंहिंजो वरितो? कंहिंजो बि न। नालो कंहिंजो वठंदा? फस्तइन बिल्लाह, मदद घुरी हिकिड़े अल्लाह खां मदद घुर। ऐं अहिड़ो टाइम आयो, जंगियूं लॻियूं, अल्लाह जे रसूल जंग जे मैदान में, आऊं पुछां थो कंहिंखां मदद घुरी? अल्लाह खां। मुश्किल कुशा कंहिंखां मदद कोन घुरंदो आहे, हू सभिनी जी मदद कंदो आहे। ऐं उहो केरु आहे? असांजो परवरदिगार सभिनी जी मदद करे थो, हू कंहिंजो मोहताज कोन्हे। हीअ अल्लाह जे नबी जी सीरत आहे, पंहिंजे सोट खे सम्झाणी ॾियनि पिया। असां कॾहिं अमल कयो? मुंहिंजी ॻाल्हि कोन्हे, मुंहिंजे प्यारे पैगंबरी फरमान। अचो ॿियो दलील ॾियां। हिकिड़े ॾींहुं पाण पंहिंजे घर में अचनि था, हदीस आहे सुनन इब्न माजा जी, हर हवालो इंशाअल्लाह ताला हूंदो, धुको कोन हूंदो। इब्न माजा हदीसनि जो किताब आहे। घर में अचनि त ॿ नंढड़ियूं छोकिरियूं शेर पढ़नि पियूं, अशार पढ़नि पियूं। उन में हिकिड़ी छोकिरी चवे थी, वफ़ीना नबियुन यअलमु मा फी गदिन,
असां में अहिड़ो नबी बि मौजूदु आहे जेको ॼाणे थो त सुभाणे छा थींदो, उनखे सुभाणे जी बि ख़बर आहे। पाण सुगरा फरमाइनि था न, इहे लफ़्ज़ न चओ, मा यालमु मा फी गदिन इल्ला अल्लाह, सुभाणे छा थींदो अल्लाह खां सवाइ को नथो ॼाणे। ही प्यारे पैगंबर चयो आहे, अल्लाह खां सवाइ को नथो ॼाणे सुभाणे छा थींदो, को नथो ॼाणे मुंहिंजो मौत कॾहिं थींदो, किथे थींदो। आहे कंहिंखे ख़बर? पाण जेके वेठा आहियूं ख़बर आहे त मरंदासूं किथे, कॾहिं मरंदासूं। अल्लाह अकबर। उहे चवंदा आहिनि, इमाम नसफ़ी मशहूर हनफ़ी आलिम आहे, उन पंहिंजे तफ़सीर में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त वक़्त जो ख़लीफ़ो हो हारून रशीद, अब्बासी ख़लीफ़ो, उन ख़्वाब ॾिठो, ख़्वाब जे अंदरि ॾिसे त इज़राइल माना रूह कब्ज़ करण वारो मलाइक नज़र आयो ऐं 5 आङुरियूं ॾेखारियईं, 5 आङुरियूं ॾेखारियईं। सुबुह थी, हारून रशीद खे पघर चढ़ी विया, जा मौत जो फ़रिश्तो, को ॿियो बि न, मौत जो फ़रिश्तो 5 आङुरियूं ॾेखारे पियो। मुख़्तलिफ़ आलिम घुराई, दादा मूंखे ताबीर ॿुधायो। कंहिं चयो हाणे बाक़ी 5 साल वञी रहिया आहिनि, कंहिं चयो 5 हफ़्ता रहिया आहिनि, कंहिं चयो 5 महीना वञी रहिया आहिनि, कंहिं चयो 5 ॾींहं वञी रहिया आहिनि। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह खे घुरायो वियो, उन चयो त इन में मुराद इहो आहे, इन में दलील इहो आहे त इहो मलाइक बि चवे थो 5 ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे अल्लाह खां सवाइ को बि नथो ॼाणे, ऐं बि नथो ॼाणे। उहे 5 ॻाल्हियूं कहिड़ियूं? ॾिसो क़ुर पढ़ो, सूरह लुक़मान जो आख़िरी रुकू, सूरह लुक़मान क़ुर जी 31 नंबर सूरत, आख़िरी रुकू में अल्लाह 5 शयूं ॼाणायूं आहिनि जेके अल्लाह खां सवाइ केरु नथो ॼाणे। इमाम साहब चयो, मलाइक तोखे ॿुधाए पियो त इहे 5 शयूं आऊं बि कोन थो ॼाणा, रब खां सवाइ केरु नथो ॼाणे। हीअ अल्लाह जे प्यारे पैगंबर जी सीरत आहे। अल्लाह खां मदद घुरण, अल्लाह ग़ैब ॼाणे थो। हा, जॾहिं अल्लाह पंहिंजे नबी खे ख़बर ॾींदो आहे, नबी पंहिंजी उम्मत खे ॿुधाए थो, अल्लाह ख़बर नथो ॾे त पैगंबर खे बि ख़बर कोन थी पवे। ॾिसो क़ुर खोलियो, सुलेमान अलैहिस्सलाम वेठो आहे, उन जे दरबार में पखी बि ईंदा हुआ, हुदहुद पखी। क़ुर खोलियो सूरह नमल जे अंदरि, हीअ दंद कथा कोन्हे, आखाणी कोन्हे। सुलेमान अलैहिस्सलाम पखियुनि जूं ॿोलियूं सम्झंदो हो, जानवरनि जूं, जीतनि जूं, हवा कंट्रोल में, जिन कंट्रोल में। सुलेमान अलैहिस्सलाम वेठो आहे, तेसीं हाज़िरी लॻाए थो दरबार में, चवे थो हुदहुद कोन्हे, केॾांहुं वियो आहे मुंहिंजी इजाज़त खां सवाइ। हाणे अची को दलील पेश करे, या सज़ा ॾींदुसि या हिनखे ज़बह करे छॾींदुसि, या को दलील पेश करे। छो ग़ाइब आहे? छाजे करे दरबार में मौजूदु कोन्हे? तेसि ताईं अल्लाह ताला फरमाए थो, हुदहुद अची उते लथो, पखी ॻाल्हाइण लॻो सुलेमान अलैहिस्सलाम सां। अची चए, सुलेमान मूं हिकिड़ी अहिड़ी ख़बर आंदी आहे जंहिंजो तोखे इल्म न आहे। अहत बे मालम तोहित बे, आहे न, अहिड़ी ख़बर आंदी अथमि जंहिंजी ॼाण तोखे कोन्हे। ही क़ुर आहे। कहिड़ी ख़बर? हिकिड़ी औरत खे ॾिसी आयो आहियां जेका बादशाही करे पई, हिकिड़ी औरत खे ॾिसी आयो आहियां, मलक सबा खे, जेका बादशाही करे पई, इन जी तोखे ख़बर कोन्हे। हाणे लॻायो हुदहुद ते फतवा, त इहो बि को वहाबी हो, वहाबी हो जा, हो त वहाबी, वहाबी माना अलाह वारो न। सुलेमान अलैहिस्सलाम छा थो चवे, तोखे बि ख़बर कोन्हे। मालूम छा थियो, बाज़ औक़ात अल्लाह जी नंढड़ी मख़लूक खे इल्म हूंदो आहे ऐं वॾे खे इल्म कोन हूंदो आहे। ही क़ुर जो दलील आहे। बाज़ औक़ात नंढड़ी मख़लूक खे इल्म हूंदो आहे, वॾे खे इल्म कोन हूंदो आहे। सुलेमान अलैहिस्सलाम खे ख़बर कोन हुई, लेकिन नंढड़े हुदहुद खे ख़बर हुई त फलानी जॻह ते औरत हुक्मरानी करे पई। अल्लाह अकबर, दलील आहे त नंढड़ो हुदहुद बि ॼाणे थो त सुलेमान खे ग़ैब जो इल्म कोन्हे। सुलेमान अलैहिस्सलाम खे ग़ैब जो इल्म कोन्हे। नंढड़े हुदहुद पखी जो अक़ीदो आहे। वही सोचियो, ऐं असीं छा था चऊं, असांजा बुज़ुर्ग सभु कुझु ॼाणनि था, हर शइ जी ख़बर अथनि। अल्लाह जा बना, पोइ त तव्हां ख़ुदा हुनखे बनाए छॾियो। हर शइ जो इल्मु सिर्फ़ु मुंहिंजे रब खे आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, हिन तव्हांजे ॻोठ में सैयद फज़ल मोहम्मद शाह में केतिरियूं माकोड़ियूं आहिनि कि पीर साहिब ॻणे ॿुधाए कोन थो सघे। ॿुधाए सघे थो?
को हिकिड़ो पीर साहब आहे जेको ॿुधाए त हिन ॻोठ में माखोड़ियूं केतिरियूं आहिनि, ॻणे सघंदो? पर मुंहिंजे रब जी ताक़त छा फरमाई, वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हुव, अल्लाह पंहिंजा लश्कर ॼाणे थो, अल्लाह खां सवाइ कंहिंखे ख़बर कोन्हे। रब ॼाणे थो हिन ॻोठ में माखोड़ियूं बि केतिरियूं आहिनि, वण में पन केतिरा आहिनि, बरसात में फुड़ा केतिरा आहिनि, समुंड जे किनारे ते वारी जा ज़रा केतिरा आहिनि, अल्लाह खां सवाइ केरु नथो ॼाणे। ऐं उन रब सां पाण शिरक करियूं, बख़्शिश थींदी? मूंखे ॿुधाए, इन हालत में मरी वियो, सिधो वियो जहन्नम जे अंदरि, तौबा करे। उन खां पोइ अल्लाह जे रसूल जी सीरत जो ॿियो नुक़्तो ॿुधाईंदो हलां त संदन सीरत जी अहम जेका ॻाल्हि आहे त अल्लाह जो रसूल जेको हुकम ॾे उन ते अमल करे अॻिते न वधे, पैगंबर खां अॻिते न वधे। जी हिकिड़े दोस्त में सुवाल कया पियो, उनजे जवाब में मौजूद आहे कुरान में। अल्लाह छा फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाह व रसूलिही, ऐ ईमान वारो अल्लाह खां, अल्लाह जे रसूल खां अॻिते न वधो। कॾहिं कॾहिं माण्हू छा चवंदा आहिनि, साईं कमु त भलो आहे न, नेकी जो कमु आहे न, पोइ जेकॾहिं कयोसीं अल्लाह जे रसूल न कयो, असां करियूं था त कहिड़ो गुनाह आहे, कहिड़ो ॾोह आहे? पैगंबर खणी कोन कयो आहे, मञूं था, पर असां करियूं था, चङाई जो कमु आहे, कहिड़ो ॾोह आहे, किथे मने आहे? हाणे मुंहिंजा पॉइंट नोट कजो, हाणे मुंहिंजा नुक़्ता नोट कजो। बाबा वेही हिकिड़े पासे। पहिरियों नुक़्तो, हाणे सांची निमाज़ पढ़ीसूं, घणा रकात? 3 रकात। ॿ घणा रकात ॻाल्हायो? 3 रकात। अॼु जेकॾहिं इरादे सां ॼाणी वाणी करे 4 रकात निमाज़ पढ़ूं, अल्लाह क़बूल कंदो? कोन कंदो। हालांकि क़ुरान वधीक पढ़ंदासूं, सजदा वधीक कंदासूं, रुकू वधीक कंदासूं, अल्लाह क़बूल कोन कंदो, छो त अल्लाह जे नबी खां अॻिते वधी वियासूं। हालांकि कंहिं हदीस में अल्लाह जे नबी मने कोन कई आहे त 4 न पढ़ो, पर छो नथा पढ़ूं? प्यारे पैगंबर कॾहिं 4 कोन पढ़ियूं। अचो वञा ॿियो दलील। अदा पूरो कलमो छा आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो पूरो कलमो आहे न। जेकॾहिं को चवे ऐं ला इलाहा इल्लल्लाह मञा थो पर मुहम्मद रसूलुल्लाह नथो मञा, काफ़िर आहे या कोन्हे? काफ़िर आहे न। हिकिड़ो चवे थो मोहम्मद रसूलुल्लाह मञा थो पर ला इलाहा इल्लल्लाह कोन थो मञा, उहो बि काफ़िर आहे या कोन्हे? काफ़िर आहे। जेसीं ॿई नुक़्ता न मञे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, ॿई जेसीं जुज़ न मञे, मोमिन कोन्हे। पर हाणे अज़ान आई, अज़ान ॾिनीसूं न, अज़ान जा आख़िरी लफ़्ज़ छा हुआ? ला इलाहा इल्लल्लाह। अदा अज़ान यादि आहे अव्हांखे? ॿुधो त था न। बांगो जॾहिं अज़ान ॾींदो आहे, बांग ॾींदो आहे, आख़िरी लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? ला इलाहा इल्लल्लाह। छो? सुभाणे जेकॾहिं हिकिड़ो मौलवी साहिबु हिकिड़ो बांगो चवे त न ला इलाहा इल्लल्लाह त अञा अणपूरो कलमो आहे, ऐं पूरो थो करियां, चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, ऐं तव्हां खां पुछां थो ख़ुदा जे वास्ते मूंखे ॿुधायो, तव्हां अज़ान खे क़बूल कंदो? कोन कंदो। हालांकि हुन छा चयो आहे? मुहम्मद रसूलुल्लाह आहे न, ग़लति लफ़्ज़ कोन चया आहिनि। पर तव्हां चवंदा साईं ॻाल्हि ॿुधो, इहे लफ़्ज़ छो चया, इहे लफ़्ज़ छो चया? तव्हां जवाबु ॾियो त बाबा जेसीं मोहम्मद रसूलुल्लाह न चवंदो मोमिन ई कोन्हे। हू तव्हांखे छा चवंदो? साईं ॻाल्हि त ॿुधो, ॻाल्हि इहा सही आहे, पर अल्लाह जे नबी ते लफ़्ज़ कोन सेखारिया आहिनि न, प्यारे पैगंबर त कोन सेखारिया आहिनि, तो छो चया? लफ़्ज़ भला आहिनि पर नथो चई सघे अज़ान जे आख़िर में, बांग जे आख़िर में, छो त अल्लाह जे रसूल कोन चया आहिनि। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए, ऐ ईमान वारो अल्लाह खां, अल्लाह जे रसूल खां अॻिते न वधो। छो? हिकिड़ी ॻाल्हि नोट करे छॾियो, प्यारो पैगंबर उहो अज़ीम अल्लाह जो नबी आहे जीअं हर नेकी जो कमु असांखे ॿुधायो आहे। पाण सुगरा फरमाईंदा, मा बक़िय शयुन युक़र्रिबु मिनल जन्नति व युबाइदु मिनन नार इल्ला वक़द बुय्यन लकुम। सही जामियो सही हदीस आहे। पाण सुगरा फरमाईंदा, हर उहो कमु जेको तव्हांखे जन्नत जे वेझो करे, जहन्नम खां परे करे, उहो तव्हांजे लाइ बयानु थी चुको आहे ऐं बयानु करे चुको आहे। हर कमु। हाणे जेकॾहिं नेकी जो कमु हुजे ऐं अल्लाह जो रसूल असांखे न ॿुधाए, मुमकिन ई कोन्हे। सुवाल ई पैदा कोन थो थिए। चङाई जो कमु हुजे ऐं अल्लाह जो रसूल असांखे न ॿुधाए,
कॾहिं बि न। ॾिसो पाण केतिरा इन मामले में सख़्त आहिनि, साहबा केतिरा सख़्त हुआ। हदीस जामे तिरमिज़ी जी, सैयदुना अब्दुल्ला बिन उमर वेठो आहे, ॿुधजो हदीस छा अहमियत आहे। हिते ॾटा कोन्हनि, सिर्फ़ कहाणियूं कोन्हे, हिकु हिकु शइ जो हवालो आहे। जामे तिरमिज़ी आहे, वेठो आहे हिकिड़ो माण्हू सैयदना अब्दुल्ला बिन उमर जे भरिसां, उन छिक ॾिनी। छा ॾिनाई? छिक ॾिनाई, जेके पंहिंजा के माण्हू निछ बि चवंदा आहिनि। ऐं उन छा चयो? अल्हम्दुलिल्लाह वस्सलामु अला रसूलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह वस्सलामु अला रसूलिल्लाह। माना छा? हर क़िस्म जी तारीफ़ अल्लाह जे लाइ ऐं सलाम हुजनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। ऐं पुछां थो, लफ़्ज़ ख़राब आहिनि? लफ़्ज़ ख़राब आहिनि? इन्हनि में का कमी आहे? इन में को ऐब आहे? पर साहबी ॾिसो, प्यारे पैगंबर जो शागिर्द, दीन जी सम्झाए छा थो चवे? चवे थो आऊं बि चवां थो अल्लाह जे नबी ते सलाम हुजनि, वलैस हाकदा अल्लमना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर अल्लाह जे नबी असांखे ये लफ़्ज़ कोन सेखारिया आहिनि। प्यारे पैगंबर छा सेखारियो आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह चई वञे जॾहिं माण्हू छिक ॾिए थो। अल्लाह जे नबी वसलाम अला रसूलिल्लाह जा लफ़्ज़ कोन सेखारिया आहिनि। हाणे लॻाए फतवा, लॻाए फतवा साहबी ते। साहबी चवे थो ये लफ़्ज़ अल्लाह जे नबी कोन सेखारिया आहिनि, असीं कोन चवंदासीं। इहा दीन पंहिंजे तरफ़ां का शइ अंदरि मिलाइणी कोन्हे, पंहिंजे तरफ़ां का शइ घटाइणी कोन्हे। अल्लाह अकबर। तव्हां ॾिसो, रोज़ो रखणु इबादत आहे या कोन्हे? इबादत आहे न रोज़ो रखणु, सवाब जो कमु आहे। पर तव्हां ईद जे ॾींहुं रोज़ो नथा रखी सघो। ईद जे ॾींहुं रोज़ो रखंदो गुनाहगार थींदो, गुनाहगार। छो त अल्लाह जे नबी ईद जे ॾींहुं रोज़े रखण खां मना कई आहे। हता कि तव्हां ॾिसो, बाज़ औकात सहाबी खां ग़लती में अहिड़ो को कमु थी वियो जेको सुन्नत जे ख़िलाफ़ आहे, अल्लाह ताला क़बूल कोन थो करे। दलील सही बुखारी जी हदीस। हाणे ईद जा ॾींहं बचनि पिया, कुर्बानी वारी ईद बचे पई, ईद उल अज़हा बचे पई। ऐं तव्हां ख़बर आहे त सुन्नत छा आहे? सुन्नत आहे त कुर्बानी जानवर ज़बह कबो ईद नमाज़ खां पोइ। अदा ईअं आया कोन्हे? जानवर कॾहिं ज़बह कबो? ईद नमाज़ खां पोइ, अॻ में न। सही बुखारी जी हदीस आहे। साहबी जो नालो अबू बुरदा रज़ी अल्लाह अन्हु, उन जे घर में हिकिड़ी बकरी बीठल हुई, हिकिड़ी बकरी हुई। ईद जो ॾींहुं थियो 10 तारीख़ ज़ुल्हिज्जा जी। हिन खे हिकिड़ो ख़्यालु आयो। कहिड़ो ख़्यालु आयो? त पाड़े में मिस्कीन वेठा आहिनि, ग़रीब वेठा आहिनि, अञा ईद नमाज़ में देरि आहे, छो न बकरीअ खे कुही गोश्त विराए छॾियां, तां ते ग़रीब पंहिंजो पेट भरे छॾीनि, तंहिंखां पोइ ईद नमाज़ ते अचनि, उनखां पोइ ईद नमाज़ ते अचनि। वरी बि तव्हां खां सुवाल करियां थो, भला उन माण्हू जी नीयत साहबी जी ख़राब हुई? ख़राब त कोन हुई न। केॾी भली नीयत आहे त ग़रीबनि जो भलो थी वञे, पेट भरे खाई तंहिंखां पोइ ईद नमाज़ पढ़नि। अबू बुरदा छा कयो? बकरी कुई छॾी, बकरी ज़बह करे छॾी, अञा ईद नमाज़ कोन थी आहे। ख़बर पई अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। पाण घुराइनि था, पाण फरमाइनि अबू बुरदा मूंखे ख़बर पई आहे त तो बकरी ईद नमाज़ खां अॻु में ज़बह करे छॾी, छो? अल्लाह जे रसूल पाड़े में ग़रीब रहनि था, मूं सोचियो त अञा ईद नमाज़ में देरि आहे, छो न आऊं बकरीअ खे कुई उनजो गोश्त ग़रीबनि में विराए छॾियां, उहे खाई पंहिंजो पेट भरीनि, उनखां पोइ ईद नमाज़ ते अचनि। हाणे ॾिसो नियत केॾी भली आहे साहबी जी। नियत आहे त ग़रीबनि जो भलो थिए, पर कुर्बानी क़बूल पई? ऐं पुछां थो कुर्बानी क़बूल पई? न। पाण सुगरा फरमाइनि था तिल्क शातो लहमिन या अबा बुरदा, बुखारी जा लफ़्ज़ आहिनि। अबू बुरदा तो हिकिड़ी गोश्त वारी बकरी कुई छॾी, तोखे कुर्बानी जो सवाब कोन मिलियो। सोचियो छाजे करे? सुन्नत जे ख़िलाफ़ आहे, सुन्नत जे ख़िलाफ़। जेकॾहिं बाज़ औकात साहबी खां अमल थी वञे, उनजो अमल क़बूल कोन पवंदो, त मुंहिंजो ऐं तव्हांजो क़बूल कीअं पवंदो? मुंहिंजो ऐं तव्हांजो क़बूल कीअं पवंदो? अञा ॿियो दलील ॾियो, अल्लाह जे रसूल जी सुन्नत जी अहमियत थी ॿुधंदा हलो। पाण सुगरा फरमाइनि था फमन रग़ैबन सुन्नती फलैस मिन्नी, जेको मुंहिंजी सुन्नत खां मोह मोड़े थो, नफ़रत करे थो, मूं मझां कोन्हे।
जेकॾहिं को ॾाढ़ी ते मज़ाक करे थो, ॾाढ़ी सुनत अल्लाह जे रसूल जी मज़ाक करे थो, चथरूं करे थो, पाण सुगरा फरमाईंदा अहिड़ो माण्हू मुंहुं मझां कोन्हे। अल्लाह जे रसूल जो कमु आहे मर्द जी सलवार हर वक़्तु बेडिन खां मथे हुजे। ही चर्चा हणे थो, चवे थो बाबा पाणी आहे छा, नंढे भाउ जी सलवार पाती अथई छा। ही चर्चा हणे थो, जेकॾहिं सुन्नत तां मज़ाक करे थो, अल्लाह जे नबी जो फरमान आहे उहो माण्हू मुंहुं मझां कोन्हे, मुंहुं मझां न आहे। हाणे दलील तव्हांखे ॾींदो हलां। सुनन अबी दाऊद हदीसनि जो किताब आहे। सहाबी जो नालो अब्दुल्लाह बिन अमर बिन आस शादी कयई। शादीशुदा दोस्त गौर सां ॿुधनि, घरवारी जो बि हक़ आहे, घरवारी जो हक़ आहे, असांजी भेनरूं ॿुधनि उन्हनि जो बि हक़ आहे। शादी थी अब्दुल्लाह बिन अमर बिन आस जी। कुझु ॾींहं गुज़रिया त अब्दुल्ला जो पीउ सैयदना अमर बिन आस, उहो बि सहाबी आहे, पंहिंजी नोह वटि हली आयो। जी माण्हू सोरो ईंदो आहे न, अदा न्याणी मुंहिंजे घर में आई आहे, नोह थी आई आहे, पुछां वीचारी का तकलीफ़ तो कोन्हे, का परेशानी तो कोन्हे, मुंहिंजे पुट जो रवैयो कीअं आहे। सो हली आयो पंहिंजी नोह वटि। चवणु लॻो धीअ मूंखे ॿुधाए मुंहिंजो पुटु अब्दुल्ला कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, माण्हू कहिड़े क़िस्म जो आहे। चवण लॻी चाचा भलो माण्हू आहे, भलो माण्हू आहे, शरीफ़ माण्हू आहे। जॾहिं खां शादी थी आहे सॼी राति निमाज़ पढ़ंदो आहे, सॼी राति निमाज़ पढ़ंदो आहे। जॾहिं खां शादी थी आहे रोज़ नफ़ली रोज़ो रखंदो आहे, रोज़ नफ़ली रोज़ो। ऐं ॿुधाईंदो हलां फर्ज़ रोज़ो त वॾी ॻाल्हि आहे रमज़ान जो, पर नफ़ली रोज़े जी बि फज़ीलत छा आहे। पाण सुगरा फरमाइनि था, सही बुखारी हदीस आहे, जेकॾहिं के माण्हू हिकिड़ो नफ़ली रोज़ो अल्लाह खे राज़ी करण जी नियत सां रखियो, रब उन जे चहिरे खे, उन जे मुंहं खे 70 साल जी मुसाफ़िरी बराबरि जहन्नम जी बाहि खां परे करे छॾे। हिकिड़ो नफ़ली रोज़ो। ही सहाबी रोज़ नफ़ली रोज़ा, सॼी राति निमाज़। पर हिकिड़ो कमु कयई, घरवारी जो हक़ अदा कोन कयई, बिस्तरे जे वेझो कोन आयो आहे। पंहिंजे सोरे खे छा चयई, सॼी राति निमाज़ पढ़े थो, नफ़ली रोज़ा रखे थो, पर बिस्तरे जे वेझो कोन आयो। घर सम्झाए छॾियई, मुंहिंजो हक़ अदा कोन कयो अथसि। ख़बर पए थी अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फौरन घुराइनि था अब्दुल्ला खे, अब्दुल्ला मूं ताईं ॻाल्हि पए थी आहे, जॾहिं खां तुंहिंजी शादी थी आहे सॼी राति निमाज़ पढ़ी थो। कि अल्लाह जे रसूल हाओ रोज़ नफ़ली रोज़ा रखी ईंदो, हाओ घरवारी जे बिस्तरे जे वेझो कोन वियो आई, हाओ छो, छाजे लाइ। कि मां अरत बिज़ालिक इल्लल ख़ैर। हदीस लफ़्ज़न अबू दाऊद जा। अल्लाह जे रसूल आऊं चाहियां थो मूंखे भलाई मिली वञे, मूंखे सवाब मिली वञे, तंहिंजे करे सॼी राति निमाज़ पढ़ां थो, नफ़ली रोज़ा रखां थो। इन जे करे हाणे आउं पुछां थो, अदा रोज़ा रखणु सवाब जो कमु आहे या गुनाह जो कमु आहे। सवाब जो कमु आहे। सॼी राति भला निमाज़ पढ़णु सवाब जो कमु आहे या गुनाह जो कमु आहे। सवाब जो कमु आहे। पर अल्लाह जे नबी छा फरमायो, ला साम मन सामल अबद। अब्दुल्ला यादि रख, जे हमेशा रोज़ो रखियो, रोज़ रोज़ो रखियाई, उन ॼण हिकिड़ो रोज़ो कोन रखियो, उन रोज़ो रखियो ई कोन। आउं पुछां थो सहाबी जी उञ केॾां वई, बुख केॾां वई। रोज़ो रखण खां सवली ॻाल्हि आहे, ख़ुसूसन गर्मी जे अंदरि, ऊन्हारे में। सहाबी खे रोज़े जो सवाब कोन थियो, छाजे करे अल्लाह जे नबी जे तरीक़े जे ख़िलाफ़ अमल हो। इन मज़ा दलील मिलियो, जॾहिं सहाबी खां अहिड़ो अमल थी वञे अल्लाह क़बूल नथो करे त मुंहिंजो ऐं तव्हांजो अमल अल्लाह क़बूल कीअं कंदो। अॼु केतिरियूं पाण बिदतूं राइज थी आहिनि मुस्लमान मुआशिरे में, केतिरियूं बिदतूं। अल्लाह जे नबी जे ज़माने में उहे कम कोन कया विया जेके अॼु सवाब सम्झी कया वञनि था। संदन ज़िंदगी में जॾहिं अज़ान ईंदी हुई, अज़ान के ॾिनी, सैयदना बिलाल। ख़बर आहे न मौज़िन कहिड़ो, सैयदना बिलाल रज़ी अल्लाह अन्हु। ॿियो मौज़िन कहिड़ो, मौज़िन अबू महज़ूरा। बस सहाबियनि जेके घणो करे बांग ॾींदा हुआ। बांग जी शुरूआत छा खां थींदी हुई, अल्लाहु अकबर खां। ख़तम छा ते थींदी हुई, ला इलाहा इल्लल्लाह ते। उन्हनि मज़ा के हिकिड़े सहाबी अज़ान खां अॻु में कुझु लफ़्ज़ चया आहे कंहिंमें जुरत। हिकिड़ी हदीस सही ॾेखारे, छा सहाबा जी अज़ान अणपूरी हुई,
छा अधूरी हुई? अल्लाह जा बानो साहबा खां वधी अॻिते आहियूं छा? उन खां वधी अॻिते आहियूं। उन्हनि अज़ान अल्लाह अकबर खां शुरू कई, ला इलाहा इल्लल्लाह ते ख़त्म कई। अॼु बि तव्हां वञो अल्हम्दुलिल्लाह सऊदी अरब जे अंदरि बैतुल्लाह में मस्जिद नबवी जे अंदरि इहा साॻी अज़ान आहे या कोन्हे? दीन तो तां आयो आहे न, पाण त पोइ मुस्लमान ते आहियूं। सिंध वारा त 93 हिजरी जे अंदरि मोहम्मद बिन कासिम आयो, तंहिंखां पोइ एकड़ बेकड़ के अॻु में हूंदा, लेकिन मजमूई तौर ते इस्लाम आयो 93 हिजरी में। सऊदी अरब अॼु उते साॻी उहा अज़ान अचे थी बैतुल्लाह जे अंदरि मस्जिद नबी जे अंदरि, जेका अल्लाह जे रसूल जे ज़माने जे अंदरि ईंदी। उन खां पोइ तव्हां ॾिसो प्यारे पैगम्बर जी नमाज़ बि पढ़ी आहे ऐं पढ़ण जो हुकुम बि ॾिनो अथनि। अॼु पाण जो तरीक़ो आहे, ॿ टे ॻाल्हियूं जो तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि ऐं तव्हांखे दावत ॾींदुसि, पंहिंजे मौलविन खां पुछो। जेकॾहिं जवाबु ॾेई विया, तव्हां चयो डॉक्टर साहिबु तव्हांजी ॻाल्हि ग़लति हुई, ऐं उहो सुवालु करियां थो अॻिते हली। ॾिसो पाण सुगरा फरमाए विया, सल्लू कमा रहे तो मुनी ओ सल्ली, नमाज़ ईअं पढ़ो जी मूंखे पढ़ंदे ॾिसो था। सही बुखारी जी हदीस आहे, जी मूंखे पढ़ंदे ॾिसो था। अल्लाह जे रसूल खे पाण कोन ॾिठो आहे। हाणे ख़बर कीअं पवंदी? हाणे ख़बर पवंदी हदीसनि जे किताबनि में। जा हदीसनि जा किताब त मौजूदु आहिनि न, जंहिंमें हदीसूं मौजूदु आहिनि। साहबा अल्लाह जे रसूल खे ॾिठो, निमाज़ जो तरीक़ो यादि कयो ऐं उम्मत ताईं उहो तरीक़ो पहुचाए विया। हाणे ॾिसो अॼु पाण बिल्कुलु बिना तहक़ीक़ जे अमल कंदा वञूं। मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे, असांजा मुस्लमान ॿाहिरि पढ़ियल लिखियल माण्हू बाज़ार में वञनि था, हिकिड़ो कपिड़े जो वॻो वठनि था 7 मीटर, क़ीमत घणी हूंदी 2000, 2500, 8000, 10,000 वधि में वधि। दीन त अणमुल शइ आहे न, दीन त अणमुल शइ आहे। उहो वॻो वठण वञी थो, घणा था क्या थो लाराई, दुकानदार खे केतिरो तंग करी थो, घणा था क्या। कलाक ॾेढ बहस करण खां पोइ 7 मीटर वठी थो। ही दुनिया जी शइ। बाज़ार में वञी थो, ही टूथ पेस्ट रुगो बाज़ार मां वठण जे लाइ केतिरियूं ॾिसींदो। बाज़ार में वञी थो जेकॾहिं चांवर वठण, केतिरियूं जिन्सूं ॾिसींदो। दुनिया जूं शयूं त दीन जे मुक़ाबले में हक़ीर आहिनि, का अहमियत कोन्हे। लेकिन ॾिसो केतिरी तहक़ीक़ करियूं था, पर अफ़सोस जॾहिं दीन जी ॻाल्हि अचे थी तॾहिं छा था चऊं, जी बाबा करे वियो, ॾाॾा करे वियो, जी असांजो मौलवी साहिबु करे वियो। बसि छो दीन खे तव्हां एतिरो हक़ीर छो सम्झो आहे? हालांकि असल शइ आहे दीन। दीन जे लाइ तहक़ीक़ करियो। ॾिसो अल्लाह जे नबी नमाज़ कीअं पढ़ी आहे। अचो तव्हांखे ॿुधायां, सभ खां पहिरीं जॾहिं बा जमात नमाज़ थींदी आहे, पाण सुगोरा जॾहिं अची बीहंदा हुआ मुसल्ले ते, साहबा खे हुकुम ॾींदा हुआ। हुकुम कहिड़ो ॾींदा हुआ? सवू सफ़ूफ़कुम, पंहिंजूं सफ़ूं सिधियूं कयो, सफ़नि में टेड़ न हुजे। पाण फरमाईंदा हुआ, जेकॾहिं तव्हां अॻियां पोयां थिया सफ़ जे अंदरि, अल्लाह तव्हां जूं दिलियूं टेड़ियूं करे छॾींदो, सफ़ सिधी हुजे। उन खां पोइ सफ़ में भरिसां बीठल जेको साथी आहे, उन सां पेर ऐं कुल्हो पाण में मिलाइणो आहे। सही बुखारी जी हदीस। अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु चवे थो, जॾहिं पाण सुगरा असांखे हुकुम ॾींदा त पाण में मिली वियो, वकान अहदोना युल्ज़िकु मन के बहू बे मन के बे साहिबही व क़दमहू बे क़दम साहिबही। असां मां हर हिकु भरिसां बीठल जेको साथी हूंदो, नमाज़ी हूंदो, उनजे कुल्हे सां कुल्हो ऐं पेर सां पेर चंबड़ाए छॾींदो। छा कंदो हो? चंबड़ाए छॾींदो। सही बुखारी जी हदीस। मुंहिंजो कर्ज़ आहे, दोस्त वेठा आहिनि रिकॉर्डिंग कनि पिया। मौलवी साहिबान मूंखे हिकिड़ी हदीस ॾेखारियो जंहिंमें हुकुम हुजे हिक ॿिए खां छिटा थी वियो। अल्लाह जो कसम, ज़िद जी ॻाल्हि कोन्हे। सुभाणे छिटा थी बीहंदासीं, सुभाणे छिटा थी बीहंदासीं, हिक ॿिए खां अलॻि थी बीहंदासीं। पर जेकॾहिं नथा ॾेखारे सघो, ज़िद न करियो, इहो ज़िद माराईंदो, ज़िद माराईंदो। यादि रखी छॾ, जहन्नम ताईं पहुचाइण वारी शइ आहे ज़िद। हक़ जे मुक़ाबले में ही दलील। पेर पेर सां मिलाए, कुल्हो कुल्हे सां मिलाए साहबा बीहंदा हुआ। कहिड़ी हदीस में आहे त हिक ॿिए खां छिटा थी वियो? मुस्लमान त मुस्लमान जो भाउ आहे न। इस्लाम असांखे सेखारे थो, भरिसां अची मिनिस्टर बीहे, तूं पटे वालो आहीं, तोखे परे नथा करे सघनि।
पटे वालो गॾिजी बीहंदो, नथा परे करे सघनि। इस्लाम जे अंदरि अल्लाह जे नज़दीक सभु बराबरि आहिनि। ही पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, हाणे नमाज़ शुरू कीअं कजे? असां अहल हदीस शुरू कंदा आहियूं, कुलनि जे बराबरि ॿई हथ खणंदा आहियूं। सही बुखारी हदीस आहे, अब्दुल्लाह बिन उमर चवे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नमाज़ शुरू कंदा हुआ, यरफाउ यदैहि हज़्व मनकिबैहि, पंहिंजा ॿई हथ कुलनि जे बराबरि खणंदा हुआ। ॿई हथ छा जे बराबरि खणंदा? कुलनि जे बराबरि खणंदो आहे। लेकिन असां वटि दोस्त छा कंदा आहिनि, ही आंगूठा जेके कननि जी पापड़ियुनि खे लॻाईंदा आहिनि, हिकिड़ी बि सही हदीस को नथो ॾेखारे सघे। मुंहिंजो चैलेंज आहे, बदीन में वेठो आहियां, हिकिड़ी सही हदीस ॾेखारे त नमाज़ शुरू करण महिल नमाज़ी आंगूठा कननि जी पापड़ियुनि खे लॻाए तंहिंखां पोइ नमाज़ शुरू करे। मुंहिंजो चैलेंज आहे। अखियूं बंदि करे अमल थी पियो। हलो साईं, नमाज़ शुरू थी, हथ किथे ॿधजनि? असांजा के दोस्त हेठि ॿधंदा आहिनि, असीं हथ सीने ते ॿधंदा आहियूं। जो हदीस बार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा ॿई हथ सीने ते रखिया। जी इब्न खुज़ैमा जी हदीस आहे, मुस्नद अहमद जी हदीस आहे, हसन दर्जे जी आहे। दुन खां हेठि ॿधण वारी रिवायत जेके मुहद्दिसीन किराम ज़ईफ़ चयो आहे, हेठि ॿधण वारी असल दलील त हदीस आहे, असल दलील हदीस आहे, क़ुरान हदीस। पर उहो अक़ल जे लिहाज़ खां सोचियो तॾहिं बि तव्हांखे मालूम थींदो हिते हथ रखणु इंसानी फितरत जे क़रीब आहे। पाण सिंध में रवाज कहिड़ो आहे? अदा कहिड़ा हाल आहिनि तव्हां पुछंदा आहियो न, ॿियो छा चओ? अदा अल्हम्दुलिल्लाह। इहो रवाज हाणे निकितो आहे हिंदुनि वारो। नमस्कार इहो हाणे निकितो आहे हिंदुनि जी पैरवी कंदे। हथ कोन ॿधा, सिंधी हथ कोन ॿधंदा हुआ, छाती ते हथ रखंदा अल्हम्दुलिल्लाह, छो त छाती जे अंदरि दिलि आहे। हीअ त पाण कॉम्प्रस इहे शयूं आंदियूं हिंदुनि वांगुरु नमस्कार नमस्ते। इंसान जे साम्हूं हथ ॿधण जी ज़रूरत कोन्हे, का ज़रूरत कोन्हे इंसान जे साम्हूं हथ ॿधण जी। माण्हू खे झुकणो आहे पंहिंजे रब जे आॾो। इहा आजिज़ी कोन्हे, इहा कूड़ी आजिज़ी आहे। हा, सिंधी छा चवंदा पुराणा, तव्हां ॾिठा था जेके पंहिंजा वॾा पुराणा, अल्हम्दुलिल्लाह, छो हिन छाती में दिलि आहे, दिलि सभ खां आला उज़वो आहे। हथ रखी अल्हम्दुलिल्लाह। पर जेकॾहिं को चए अदा कहिड़ा हाल आहिनि ऐं हथ तव्हीं हिते रखो ऐं मैं तो वारे चमाट न हणे, त निभागा इहा बि रखण जी जाइ आहे छा? ही फितरत में आहे, इंसानी फितरत में बि आहे। असल शइ त क़ुरान हदीस आहिनि। उन खां पोइ तव्हां ॾिसो जॾहिं नमाज़ शुरू करियूं था, अल्लाह अकबर, अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ शुरू कई, रफ़ल यदैन कंदा हुआ चई न जायनि ते। पहिरीं नमाज़ शुरू करण महिल, वरी रुकू में वञण वक़्तु, वरी रुकू खां उथण वक़्तु, ऐं जेकॾहिं 3 या 4 रकात नमाज़ हूंदी हुई त 2 रकात खां उथण महिल, इज़ा क़ाम मिन रकातैन, जॾहिं 2 रकातनि खां उथंदा हुआ त पाण पंहिंजा 2 हथ कुलनि जे बराबरि खणी उन खां पोइ तकबीर चई ऐं पंहिंजा हथ ॿधी, तंहिंखां पोइ 3 रकात शुरू कंदा हुआ। चई न जायनि ते रफ़ल यदैन साबित आहे। सही बुखारी जे अंदरि 5 हदीसूं आहिनि, 5 हदीसूं सही बुखारी जे अंदरि। दोस्त जन सही मनसूख थी वई, रफ़ल यदैन हुई सही, मनसूख थी वई। अदा हाणे जेकॾहिं मनसूख थी वई त मनसूख बि केरु कंदो? अल्लाह जो नबी कंदो न, के मौलवी खे त हक़ कोन्हे। हाणे मनसूख ॾेखारियो, मनसूख ॾेखारियो। मनसूख जी माना छा आहे त पहिरीं कंदा हुआ पोइ छॾे विया। मनसूख जी माना सम्झी छॾियो, पहिरीं रफ़ल यदैन कंदा हुआ पोइ छॾे विया। अदा हाणे दलील ॾेखारियो अल्लाह जे रसूल कीअं छॾियो? जैसे हिकु दफ़े साहबा निमाज़ पढ़ी रहिया आहिनि, निमाज़ पढ़ंदे जॾहिं सलाम जो टाइम आयो त पंहिंजा हथ ई खणंदा हुआ, पंहिंजा हथ ई खणंदा हुआ। त नबी साधु फरमायो, तव्हां निमाज़ में सुकून इख्तियार करियो, घोड़े जे पुछण वांगुरु पंहिंजा हथ न खणो। ही सी दलील आहे, घोड़े जे पुछण वांगुरु पंहिंजा हथ न खणो। हाणे अवां अकुलमंद माण्हू वेठा, थोरो सोचियो, जेकॾहिं इहा मने हुजे हा रफ़ल यदैन करण खां, त साहबा चवंदासीं कल्ह त तव्हां पाण पे कई, कल्ह त तव्हां पाण पे कई। छो त हीअ चवनि था त मनसूख थी आहे, माना पहिरीं पाण कंदा हुआ, पाण सगुरा पहिरीं कंदा हुआ पोइ मनसूख थी वई। त साहबा चई पिए सघिया न, या रसूलल्लाह कल्ह त तव्हां बि कई पे, अॼु चओ था त घोड़े जे पुछ वांगुरु पंहिंजा हथ न खणो। इहा ॻाल्हि ठहे थी पहिरीं। जेको कमु नबी पहिरीं अॻु में करे अस्तग़फिरुल्लाह, उनखे वरी चवंदो त घोड़े जा पुछ। सोचो त कुझु था कुल खां कमु वठूं। जेको कमु अॻु में करे चुका आहिनि
उनखे घोड़े जो पुछ चवंदा? अल्लाह अकबर खे ॿुधाईंदो हलां अॼु अहिड़ी ॻाल्हि आउं कंदो आहियां। ॾिसो इस्लाम में हिकिड़ो आहे मुनाज़रो। मुनाज़रो माना सवाल जवाब जी ॾे वठि। ठगी बि हुन में हूंदी आहे, चालाकी बि हूंदी आहे। चालाकी बि हूंदी आहे, बाद औकात कूड़ा माण्हू हावी थी वेंदा आहिनि। ऐं ॿी शइ आहे मुबाहलो। मुबाहलो बि साबित आहे क़ुर हदीस में। ॼाण मुबाहलो छा आहे त ॿ धुरियूं उन्हनि जो पाण में इख़्तिलाफ़ थी वियो। हिकिड़ो चवे थो आउं सही आहियां, ॿियो चवे थो आउं सही आहियां। हाणे अचनि बददुआ कनि, मुंहिंजा रब जेको असां मां कूड़ो आहे तबाह थी मरे, तबाह थी मरे। इहो मुबाहलो आहे। पोइ मरंदो उहो जेको कूड़ो हूंदो। ठीकु आहे, तव्हांखे मिसाल ॾियां। मौलाना सनाउल्लाह अमृतसरी रहमतुल्लाह अलैह अहल हदीस जो आलिम आहे। उनजो मुबाहलो थियो उन दौर जे अंदरि बदबख्त गुलाम अहमद कादियानी सां, जेको ख़त में नबूवत मुनकर नबूवती दावा कयाई। कहिड़ो मुबाहलो थियो? असां मां जेको कूड़ो आहे पहिरीं मरंदो। असां मां जेको कूड़ो आहे उहो पहिरीं मरंदो। हाणे आउं तव्हां खां पुछणु चाहियां थो, अदा मौत ज़िंदगी कंहिंजे हथ में आहे? साईं वेही रहो। मौत ज़िंदगी कंहिंजे हथ में आहे? अल्लाह जे हथ में। मुंहिंजे तव्हांजे हथ में त कोन्हे न। हाणे ॿिन्ही छा चयो? जेको कूड़ो हूंदो पहिरीं मरंदो। अल्लाह जी कुदरत। मुबाहलो थियो 1908 में गुलाम अहमद कादियानी बदबख्त मरी वियो। ऐं मौलाना सनाउल्लाह अमृतसरी वफ़ात कई 40 सालनि खां पोइ। घणनि सालनि खां पोइ? 40 सालनि खां पोइ 1948 में। त जेकॾहिं कंहिंखे शक आहे डॉक्टर अब्दुल हफीज़ मुबाहले लाइ तयार आहे। तूं बच मैदान में, आउं बची मैदान में पिया थो। चवां थो या अल्लाह जेको कूड़ो आहे उनखे तबाह बर्बाद कर। ऐं यकीन सां चवां थो कंहिंजी जुरत न जो अची वञे मुक़ाबले में। मूं केतिरा दफ़ा मौलवियुनि खे चैलेंज कयो आहे, कॾहिं कोन ईंदा जो यकीन अथनि जेॾी कयोसीं पक मरंदासीं। असांखे शक न आहे, असांखे यकीन आहे मुंहिंजे प्यारे पैगंबर दुनिया में हिकु नमाज़ बिना रफ़ुल यदैन जे नाहे पढ़ी। हिकु नमाज़ प्यारे पैगंबर बिना रफ़ुल यदैन जे नाहे पढ़ी। अचे को मुबाहले जे अंदरि मूंसां रिकॉर्डिंग कंदो न, केतिरा दफ़ा तकीरो अॻिते वई हुअ। आयो आहे कोई अॼु ताईं कि देवबंदी खे बरेलवी चैलेंज क़बूल कयो हुजे? पक थन मरी पवंदासीं। अल्लाह जो गज़ब नाज़िल थींदो। छो दिलि चवे नथी, शाहिदी बि ॾियनि था त रफ़ुल यदैन सुन्नत आहे। मूंखे यादि आहे बदीन जे अंदरि हिकिड़ो हनफ़ी आलिम हूंदो, नालो कोन थो वठां, गुज़ारे चुको आहे। उन सां मुंहिंजो हिकिड़ो तालुक़ु हो कंहिं ज़माने में, पुराणी ॻाल्हि आहे 1985 जी, अॼु क़रीब 39 साल अॻु में। उन हिकु दफ़े चयोमांसि, मुंहिंजो मौलवी साहब रफ़ुल यदैन छो नथो करी? छा अल्लाह जे नबी सुन्नत कोन्हे? मूंखे जी डॉक्टर हफीज़ सुन्नत आहे, घर में कंदो आहियां। छा में कंदो आहियां? घर में जॾहिं सुन्नतूं ऐं नफ़ल पढ़ंदो आहियां। ॿाहिरि छो नथो करे? माण्हुनि खां डिॼे थो। जंहिं ॾींहुं रफ़ुल यदैन कयाई ॿाह मां जले इमामत लाइ छॾींदा। चवंदा निकर मदरसे में जा, कम जो कोन्हे, अहल हदीस थी वञे, वाहबी थी वञे। तंहिंजे करे लिक में घर में कंदो आहियां। इहा हक़ जी निशानी आहे। छा असां कॾहिं लिक में रफ़ुल यदैन छॾी? अदा तव्हां मां कंहिं छॾी आहे? छा अकेला ई जॾहिं पाण घर में नमाज़ पढ़ंदा आहियूं नफ़ल, पाण कॾहिं बिना रफ़ुल यदैन नमाज़ पढ़ी? कोन पढ़ी। छो त हक़ आहे, हक़ आहे। असांखे यकीन आहे अल्लाह जे नबी हिकु नमाज़ बिना रफ़ुल यदैन जे नाहे पढ़ी। इमाम बुखारी जहिड़ो मुहद्दिस चवे थो हिकिड़ो बेड़ो सहाबी न आहे जेको रफ़ुल यदैन न कंदो हुजे। अचो हाणे ॿियो कर्ज़ चढ़िया, हाणे ॿियो कर्ज़। मूंखे हाणे 13-14 साल थी विया आहिनि तकीरूं कंदे त हलंदा 34 साल थिया, पर इहो नुक़्तो ॿुधाईंदे 13-14 साल थिया आहिनि। अॼु ताईं के हनफ़ी आलिम जवाबु कोन ॾिनो। हीउ सवाल ॿुधो पिया, ॿुधायो पंहिंजे मौलवियुनि खे। हीअ हक़ जी ताक़त आहे। ॿुधायो पंहिंजे मौलवियुनि खे। ऐं जेकॾहिं जवाबु वठी आहे न, आउं तोखे भॼंदुसि। 14 साल गुज़री चुका, जवाबु न ॾिनोसीं, हाणे छा ॾींदा? 3 रकात वितर दोस्त असांजा पढ़ंदा आहिनि डेली, आहे न। 3 रकात में दुआ कुनूत खां अॻु में छा कंदा? अल्लाहु अकबर, तकबीर बि चवंदा, रफ़ुल यदैन बि कंदा। हीउ रफ़ुल यदैन थियो न, ॿई हथ खणनि, रफ़ुल यदैन करे तकबीर चई, हथ ॿधी दुआ कुनूत पढ़ंदा। हाणे इहा रफ़ुल यदैन अल्लाह जे नबी कॾहिं कोन कई आहे, कॾहिं कोन कई आहे।
14 साल थियण वारा आहिनि, अॼु ताईं के हनफी आलिम मूंखे जवाबु कोन ॾिनो आहे। मुंहिंजे प्यारे पैगंबर खां साबित करे ॾे। ज़ुल्म कोन्हे, बेइंसाफ़ी कोन्हे। होॾां हेॾियूं हदीसूं आहिनि त अल्लाह जे रसूल रफ़ल यदैन कई आहे, रुकू में वञण वक़्तु उथण वक़्तु तव्हां उहा कोन करियो, ऐं जेका कॾहिं कोन कई असां रोज़ करियो। हेॾी बेवाजिबी, हेॾो ज़ुल्म साबित करे ॾियो। मूंखे यादि आहे, मुंहिंजी तकीर हुजे थर जे अंदरि पीर पागारी साहिब जेको मुरीद उते वेठो हो, उन जॾहिं इहो चैलेंज ॿुधो हो न, सम्झो को मज़ाक आहे। मूंखे जॾहिं ॿोलियुनि खां लिखी वठी थो अचां, मुंहिंजो ठीकु आहे बदीन में वेठो आहियां। पोइ आयो बदीन में, खणी आयो उबती सुबती रिवायत हितां था करे। मुंहिंजो हिकिड़ी हदीस में ॾेखार त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वितर निमाज़ में दुआ कुनूत खां अॻु में रफ़ल यदैन कई हुई। वीचारो अणपढ़ियल माण्हू, उनखे ख़बर बि कोन थी पई त लिखियल अंदरि छा आहे। पढ़ी ॿुधाए, मुंहिंजो हिन में हिकिड़ी हदीस बि लिखियलु कोन्हे। पोइ वीचारो जीअं वियो वरी कॾहिं आयो कोन, पर मने करे छॾी हूंदी त ही हक़ जी ताक़त आहे। अल्लाह जे प्यारे पैगो बिना रफ़ल यदैन निमाज़ कोन पढ़ी आहे, यादि रखी छॾियो, कॾहिं कोन पढ़ी आहे हिकिड़ी नमाज़ बि न। ही पैगंबर जो तरीक़ो आहे, सीरत आहे। अञा अॻिते हलो, अल्लाह जे रसूल जी सीरत जे हवाले सां हिकिड़ो नुक़्तो ॿियो ॿुधाईंदो हलां, उहो आहे मुआशिरे जो नुक़्तो। असांखे हर शइ बयानु करणी आहे। पाण सोगरा फरमाए विया, ला निकाह इल्ला बि वली अय्युमा इमरातिन नकहत बगैर इज़्न वलीहा फनिकाहुहा बातिलुन फनिकाहुहा बातिलुन फनिकाहुहा बातिलुन। ॿ हदीसूं ॿुधाइनि। पाण सोगरा फरमाइनि था, जंहिं छोकिरी जो वली राज़ी न आहे उनजो निकाह कोन थींदो। माना पीउ राज़ी न आहे, निकाह कोन थींदो। ॿी हदीस में पाण फरमाइनि था, जंहिं बि औरत वली जी रज़ामंदी खां सवाइ निकाह कयो उनजो निकाह बातिल आहे, बातिल आहे, बातिल आहे। केरु पियो फरमाए? अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु ॾिसो बेड़ो गर्क थी चुको आहे मुल्क जो। रोज़ तव्हीं ॾिसो था सोशल मीडिया ते का छोकिरी घरां भॼे थी न, के लोफर छोरे सां कोर्ट में वञे थी, जज चवनि था बाबा ठीकु आहे निकाह तुंहिंजो सही आहे। अॼु जेकॾहिं अल्लाह जे रसूल जी सुन्नत ते अमल हुजे हा त अहिड़नि खे सदा मिले हा। पीउ जी रज़ामंदी न आहे, निकाह कोन थींदो। छोकिरी राज़ी न आहे, तॾहिं बि निकाह कोन थींदो। निकाह तॾहिं सही थींदो पीउ बि राज़ी हुजे, छोकिरी बि राज़ी हुजे। पर हिते छा थींदो आहे? जंहिं वीचारे ॼणियो ऐं निपायो, 18-20 साल उझागा कयई, तकलीफ़ूं बर्दाश्त कयई, जॾहिं नौजवान थी के लोफर छोरे सां भॼी बदबख़्त चवंदी आहे त मुंहिंजो पीउ मुंहिंजी माउ मुंहिंजा दुश्मन आहिनि, माराइण चाहिनि था। पोइ निभागी तो पटको हुननि जो धूड़ कयो आहे, छा तुंहिंजी इज़त कंदा? तो पीउ जो पटको धूड़ कयो आहे, छा पीउ तुंहिंजी इज़त कंदो? ऐं सुञाणा थो अहिड़ा माण्हू वीचारा हुआ जेके हार्ट अटैक में गुज़ारे विया। छोकिरी घरां निकिरी वई, वीचारा सदमे में गुज़ारे विया, मां वीचारी गुज़ारे वई। और अल्लाह जे रसूल जो फरमान छा आहे? वली राज़ी न आहे, निकाह कोन थींदो। बिना वली जी रज़ामंदी जे निकाह बातिल आहे। अॼु जेकॾहिं सुन्नत ते अमल हुजे हा त मुल्क में इहे वाक़िया पेश अचनि हा। इनखे हथी केरु थो ॾे? उहे मौलवी हथी ॾियनि था जेके चवनि था वली राज़ी न आहे तॾहिं बि निकाह थी वेंदो। उहे आहिनि कोर्टनि में वेठा आहिनि, उहे मुला जेके फतवाऊं ॾियनि था त छोकिरी जो पीउ राज़ी न आहे तॾहिं बि निकाह थी वेंदो। ऐं चवंदो आहे कॾहिं इन जी न्याणी घरां निकिरी वञे त पोइ ख़बर पवेसि। ॿियनि जी न्याणी लाइ फतवा ॾिए थो न, पंहिंजी न्याणी घरां निकिरी वञे पोइ त फतवा ॾे। केॾो ज़ुल्म आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर जी सुन्नत छा थी चवे? छोकिरी बि राज़ी हुजे, छोकिरी जो पीउ बि राज़ी हुजे, तॾहिं निकाह सही थींदो। असां सुन्नत खे छॾे ॾिनो। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत इहा बि आहे। सुन्नत सिर्फ़ अखलाकियात बयानु करणु कोन्हे, हर पहलू पैगंबर जो, ज़िंदगी जो हर पहलू सुन्नत आहे। ॾिसो अल्लाह जे रसूल छा फरमायो? पाड़ेसरी खे ईज़ाइण वारो मोमिन कोन्हे। पाड़ेसरी खे ईज़ाइण वारो, भले पाड़ेसरी हिंदू हुजे, ईसाई हुजे, यहूदी हुजे, उनखे ईज़ाइणो कोन्हे। पाण सुगन फरमायो हिकु दफ़े, वल्लाहि ला युमिनु, वल्लाहि ला युमिनु, वल्लाहि ला युमिनु। 3 दफ़ा अल्लाह जो कसम खणंदा। हिकु दफ़ो न, अल्लाह जो कसम उहो माण्हू मोमिन कोन्हे, अल्लाह जो कसम उहो माण्हू मोमिन कोन्हे, अल्लाह जो कसम उहो माण्हू मोमिन कोन्हे। तॾहिं साहबा पुछोसीं केरु? पाण फरमाइनि था उहो माण्हू जंहिंजे ईज़ाइण खां उनजो पाड़ेसरी महफ़ूज़ कोन्हे। वही सोचियो, अॼु पाण ईज़ायूं था कोन था ईज़ायूं?
केतिरा अहिड़ा आहिनि अल्लाह जा बाना ज़मीन ते कब्ज़ो करे विया लिया, के अहिड़ा बि आहिनि जेके पाड़ेसरी जी इज़त हथ विझंदे देरि कोन था कनि। केॾो वॾो गुनाह आहे। रस्ता बंदि कनि था, लंघण कोन था ॾीनि। पाड़ेसरी गैर मुस्लिम हुजे तॾहिं बि दीन चवे थो उन सां सुहिणो सलूक करणो आहे। अल्लाह अकबर। सैयदना उमर बिन ख़त्ताब जे बारे में चए थो, पाण वेठो आहे त हिकिड़ो माण्हू लंघियो, हिकिड़े माण्हू चयो भलो माण्हू आहे, इहो जेको वञे पियो भलो माण्हू आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमाए, तोखे ख़बर कीअं पई? तोखे ख़बर कीअं पई त भलो आहे? पोइ पाण टे सुवाल कनि था। इहे टे सुवाल तव्हीं बि यादि करियो, इहे टे सुवाल तव्हीं बि यादि करियो। कहिड़ा टे सुवाल? पहिरियों सुवाल पाण पुछनि था, छा तो कॾहिं हुन सां गॾु सफ़र कयो आहे? सफ़र में माण्हू जी ख़बर पइजी वेंदी आहे, सफ़र में ख़बर पइजी वेंदी आहे। सफ़र में जेकॾहिं सचो आहे, तकलीफ़ बर्दाश्त करे थो, क़ुर्बानी ॾिए थो, तव्हांजे लाइ वीचारो हमदर्दी करे थो, माना नेक माण्हू आहे। पर के अहिड़ा हूंदा आहिनि सफ़र में तव्हांखे हथ ई कोन ॾींदा, भई वेंदा ॼा, तकलीफ़ आई हथ ई कोन विझंदा। सैयदना उमर फरमायो, छा तो हिन सां गॾु सफ़र कयो आहे? जी न। जो ॾेती लेती कई अथई? ॾेती लेती मना करे माण्हू पैसा ॾींदो आहे उधर या कंहिं ॿिए कमकार जे लाइ। पोइ अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके उधर मोटाईंदा, पर पाड़े खे ख़बर हूंदी त तो में केतिरी नेकी आहे, पाड़े वारा सुञाणंदा हूंदा। पहिरियों सुवाल, तो सफ़र गॾु कयो आहे चि न? ॿियो सुवाल, तो ॾेती लेती कई आहे चि न? टियों सुवाल, छा तूं पाड़ेसरी आहीं चि न? हज़रत उमर चयो, अंत ला तारिफ़हू, तूं हुनखे सुञाणी बि कोन थो ऐं चवीं थो भलो आहे। तूं त सुञाणी बि कोन थो, न तूं पाड़ेसरी, न तुंहिंजी ॾेती लेती, न करे तो गॾु सफ़र कयो, कीअं थो चवी भलो आहे? त माना पाड़ियो एॾो वॾो हक़ आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस पंहिंजे घर में ॿकरी कुठी, ॿकरी ज़बह कयाई। अबू दाऊद हदीस आहे, पंहिंजे ग़ुलाम खे चयाई, हू यहूदी जेको पाड़े में वेठो आहे उनखे गोश्त ॾेई आहे। ग़ुलाम चयो, सही त यहूदी आहे कि अल्लाह जा बाना, पर आहे त पाड़ेसरी न, आहे त पाड़ेसरी, वॾी गोश्त ॾेई आहे। तंहिंजे करे असांजे पाड़े में हिंदू बि रहंदड़ हुजे, यादि रखो उनखे बि ईज़ाइणो कोन्हे। तकलीफ़ अचे उन सां मदद करणी आहे, उन सां तावन करणो आहे। तव्हांजो अख़लाक ॾिसी थी सघे थो मुस्लमान थी वञे। इस्लाम ईअं कोन थो चवे त तव्हां गैर मुस्लिम खे ईज़ायो, बल्कि तव्हांखे ॿुधायां, इस्लाम तो अज़ीम दीन आहे। अल्लाह जे प्यारे पैगम्बरी सीरत अज़ीम सीरत आहे, जीअं असांखे मने कई आहे जानवर खे पखी खे बि ईज़ाइणो कोन्हे, जानवर खे बि कोन्हे ईज़ाइणो, पखी खे बि कोन्हे ईज़ाइणो। ॾिसो क़ुर्बानी जी त चए पई। तव्हांखे ॿुधाईंदो हलां वाक़िया। हिकु दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि, हिकिड़ो साहबी ॿकरी खे ज़बह करे पियो, ज़मीन ते किराए मथां गोॾो रखी, हाणे हुनखे सीर वाहण वारो आहे, पर सीर वाहण खां अॻु में उनजे साम्हूं छुरी तेज़ पियो करे, छुरी लाहे पियो, तेज़ पियो करे। ॿकरी वीचारी ख़ौफ़ विचां अखियूं फाड़े उनखे ॾिसे पई। पाण छोकिरनि ॾिसी वरितो, अल्लाह अकबर। ऐं चवंदो, क़ुर्बान वञे माण्हू मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अहिड़ी हस्ती न आई आहे न ईंदी, अहिड़ी शख़्सियत दुनिया में न आई आहे न ईंदी, जीअं असांखे जानवरनि जा पखियुनि जा हक़ ॿुधाया। पाण उन साहबी खे चवनि था, अफला क़ब्ल हादा अतुरीदु अन तुमीतहा मौततैन, तो छुरी अॻु में छो न तेज़ करे वरिती? अॻु में तेज़ करी आहे न, हिकिड़े पासे वञी छा ॿकरी खे तूं ॿ दफ़ा मारींदे, हिकिड़ो दफ़ो ज़बह कंदे तॾहिं मरंदी, ॿियो उन खां अॻु में वीचारी खे तूं डिॼारी पियो, उहा अखियूं फाड़े निहारे पई। हीअ अल्लाह जो प्यारो पैगम्बर, जानवरनि जा हक़। पाण सफ़र में आहिनि, साहबा गॾु आहिनि, त हिकिड़ो साहबी छा थो करे, पखी जे आख़िरे मञा नंढड़ा बच्चा खणी आयो। माफ़ कजो, पाण बि करे करे दुनिया जी लालच जे लाइ अॼु पाण चतू आहिनि वीचारा कोन, तोता विया जा असांजे ज़ुल्म जे करे, असांजे ज़ुल्म जे करे उन नंढड़ा बचड़ा खणी 2-3 हज़ार जे अंदरि बाज़ार में विकिणी ईंदासीं। अॼु पाण वटि ख़तमु आहे, ज़ुल्म कोन्हे, असां नस्ल ख़तमु कयो आहे इन्हनि पखियुनि जो। हिंदुस्तान में अॼु बि वञी ॾिसो केॾे वॾे तादाद में ऐं न हिंदू, पर अल्लाह जी मख़लूक ते रहम कनि था। ऐं ॾिसंदो आहियां हींअर
हुन जो जेको राजस्थान जो इलाइक़ो आहे, ख़बर केतिरनि जायुनि ते उन पाणी जा तलाउ ठाराया आहिनि जिते हर वक़्तु जानवर बीठा आहिनि, पखी पाणी पीअनि पिया। असां जेके दौलतमंदी जो कमु कयो, ॾिसो ॿकरियूं बीठियूं आहिनि, कुता बीठा आहिनि, बिल्हा बीठा आहिनि, कांग वेठा आहिनि, अलाह कबरूं वेठियूं आहिनि। ऐं ॾिसंदो आहियां हज़ारे लखे रुपया ख़र्च करे पाणी जो इंतज़ाम कंदा आहिनि, तव्हां त अलाह जी मख़लूक वीचारियुनि गर्मी जे अंदरि पाणी पी। ही हिंदू आहिनि ऐं असांजो अख़लाक़ ॾिसो। पाण छोकिरा वेठा आहिनि, साहबी ॿ बचा खणी आयो, नंढड़ा बचा, त मां वीचारी जेका मथां लामारा पई ॾे, मां त मां आहे न वीचारी। ऐं चवंदा मां आहे, जानवर जी हुजे, इंसान जी हुजे, पखी जी हुजे, मां मथां लामारा ॾे पई। पाण छोकिरा सम्झी विया, अलाह जो लखनि रहमत हुजनि, अलाह जा नबी हुआ न, पाण सम्झी विया। पाण फौरन उन साहबी खे चवनि था मन फज हादिही बिवलदिहा, हिन मां खे कई दायो आहे। अलाह अकबर। चवंदो आहियां मुंहिंजे प्यारे पैगंबर हिकिड़ी पखी जेको आहे तंहिंजे दर्द खे महसूसु कयो। अलाह जे नबी हिकिड़ो पखी उनजे दर्द खे मुंहिंजे प्यारे पैगंबर महसूसु कयो, हिन मां खे कई दायो आहे। साहबी चयोसीं आऊं खणी आयो आहियां बचा, पर रुदू वलद हाय रहिया, मोटी वञ, जितां बचा खयां अथई उते वञी रखी आहे। असां ज़ुल्म कोन कयो आहे। केतिरा ज़ालिम आहिनि जेके तव्हां ॾिठा हूंदा पाण जे इलाइक़े जे अंदरि, नंढड़ा वीचारा पाॾड़ा चंद ॾींहंनि जा, उनखे मेह खां निभागा उनखे छिने उनखे विकिणंदा आहिनि बाज़ार में। ॿ फ़ाइदा, हिकिड़ो ॿाकरो गोश्त करे हलायूं, मुस्लमान भाउ खे तूं खोलियूं, ऐं ॿी ॻाल्हि त असांजी मेह जो खीर बची पवे। अड़े ख़ुदा जी तोखे मार पवे, कॾहिं अलाह जे अज़ाब खां कोन बचंदे। मूंखे दोस्तनि ॿुधाए डॉक्टर साहिबु, उहा मां वीचारी राति जो दाहूं कंदी आहे। तूं सुखियो हूंदे, सुखियो हूंदे जे मां जूं पिटूं बदबख़्त तोखे लॻंदियूं, चंद टकर जे लाइ तो पाॾे नंढड़े वीचारे खे विकिणी छॾियूं। हिकिड़े दफ़े कादियाबाजी मोरी ते बीठो हुजां, नंढड़ा पाॾा, मुंहिंजी छाजे लाइ खणी आई, चई विकिणण जे लाइ। मुंहिंजी त नंढड़ा वीचारा, तेॾी हिकिड़ो माण्हू वटि हली आयो, मूंखे डॉक्टर साहिबु हीअ वीचारा घणो करे 2-3 ॾींहं मरी वेंदा, वीचारा नंढड़ा आहिनि, हीअ माउ जे खीर ते हूंदा आहिनि, ऐं मां वीचारी पोयां दाहूं कंदड़ हूंदी आहे। ख़ुदा जी तोखे मार पवे, तूं सुखियो कीअं रहंदे, कीअं सुखियो रहंदे? तो माउ खे ईंदायो आहे। मुंहिंजे प्यारे पैगंबर छा चयो, हिन माउ खे कंहिं ईंदायो आहे, तो माउ खे ईंदायो आहे, उन जूं बददुआऊं तोखे तबाह करे छॾींदियूं। ऐं तव्हां नोट कयो, ऐं तव्हांखे दावत ॾियां थो, अहिड़ा माण्हू हमेशह ज़िल्लत में हूंदा, ऐं या कोन्हे। अहिड़ा वापारी मूं ॾिठा आहिनि, बुछड़ा आहिनि, रोज़ी में बरकत कोन्हे, मनूस धूड़ पाईंदा वतन, धूड़ पाईंदा वतन, मनूस के आहिनि। अंदाज़ो लॻायो, हीअ अल्लाह जो प्यारो पैगंबर, उनजी सीरत, ऐं असां छा कयूं? मुस्लमान चवराइण वारा, सीरत सिर्फ़ मल्हाइण जी ॻाल्हि कोन्हे, सीरत अपनाए बि आहे। साहबा मलाई कोन, सीरत अपनाई आहे, अल्लाह जे नबी जो तरीक़ो अपनायो आहे। अल्लाह अकबर। आख़िरी नुक़्तो बयान कंदो हलां, असांजी भेनरुनि जे हवाले सां इस्लाम ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरत जो दर्जो बि ॿुधायो आहे, न्याणियुनि जो ख़ासि तौर ते। अॼु पाण जे घर में कंहिंजे न्याणी ॼमे थी, अहिड़ा बि आहिनि उनजो मुंहुं कारो थी वेंदो आहे, दुहाटिजी वेंदो आहे। क़ुर में अल्लाह ताला फरमाए थो, मुशरिक जे घर में का न्याणी ॼमंदी हुई त मुंहुं हुन जा कारा थी वेंदा हुआ, क़ौम खां लिकंदा हुआ। लेकिन ॿुधाईंदो हलां मुसलमानो, नोट करियो, अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिशारत न्याणियुनि लाइ ॾिनी आहे, पुटनि लाइ न। हदीस ॿुधायां, हदीस आहे सही मुस्लिम जी, पाण सुगरा फरमाइनि था, मन आल जारियतैन हत्ता तबलुगा जा यौमल क़ियामत अनाह कहातैन। सही मुस्लिम हदीस आहे, अल्लाह जे रसूल हिकु दफ़े फरमायो त जंहिं माण्हू खे अल्लाह 2 न्याणियूं ॾिनियूं, 2 न्याणियुनि जी सुहिणे नमूने सां, प्यार सां, मोहबत सां उनजी परवरिश कयाई, नफ़रत विचां न, मोहबत प्यार उन ते ख़र्च करणु, तव्हांजो 2 छोकिरियूं जवान थी वञूं, उहो माण्हू ऐं आऊं क़यामत ॾींहुं हीअं गॾु हूंदासूं जी शाहिदी वारी आंगुर विच वारी आंगुर सां गॾु। अल्लाह जे नबी इहे लफ़्ज़ पुट लाइ कोन चया आहिनि, प्यारे पैगंबर इहे लफ़्ज़ पुट लाइ कोन चया आहिनि, न्याणियुनि लाइ चया आहिनि। वही सोचो न्याणी जी केॾी अज़मत आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर जूं 4 न्याणियूं हुयूं,
पुट ज़िंदगी में टे गुज़ारे विया, 4 न्याणियूं जेके ज़िंदा रहियूं वॾियूं थियूं। एतिरे क़दुरु दीन इस्लाम न्याणी सां तव्हां यादि रखो, जॾहिं तव्हां पोड़ा थींदा आहियो न, अहिड़ा पुट ॿियनि तव्हांखे पुछंदा ई कोन। पर न्याणी तव्हां लाइ रोंदी सही, बीमार थींदो तव्हां लाइ दुआऊं घुरंदी, तव्हांजी ख़िदमत कंदी। पुट ते निभागा घणो करे सभु न के चङा हूंदा आहिनि, इंतज़ार में हूंदा आहिनि बाबा कॾहिं तो मरे त मिल्कियत ते कब्ज़ो करे, कॾहिं तो मरे त मिल्कियत ते कब्ज़ो करियां। पर न्याणी वीचारी कॾहिं बि न, उहो तव्हांजे लाइ दुआऊं घुरंदी आहे। मुंहिंजो पीउ बि चङो भलो हुजे, मुंहिंजी वालदा बि चङी भली हुजे, एतिरी उनखे तव्हां सां मोहबत हूंदी आहे। पंहिंजी न्याणियुनि खे परे न करियो, इन्हनि जूं दुआऊं खटो, प्यार ऐं मोहबत सां पेश अचो, ऐं पोइ ॾिसो अल्लाह ताला कीअं थो तव्हां ते रहमतूं नाज़िल करे। न्याणी जी ख़िदमत कंदो, अल्लाह तव्हांजी रोज़ी में बरकत करे छॾींदो। दोस्तो, काफ़ी टाइम थी चुको आहे, काफ़ी मौज़ू बयानु थी चुका। अल्लाह ताला खां दुआ घुरूं त अल्लाह ताला जेकी कुझु मूं बयानु कयो मूंखे ऐं तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼोकी ॻाल्हि जेके बि क़ुरान हदीस रोशनी में बयानु कयूं आहिनि, को बि दोस्त जॾहिं पुछंदो साईं फलाणी हदीस कहिड़े किताब में आहे, ज़िमेदारी मुंहिंजी आहे तव्हांखे हवालो पेश करणु। ऐं ॿी ॻाल्हि, जेके ॻाल्हियूं बाद औकात असीं करियूं था, दोस्त सम्झनि था जवाबु कोन्हे, त पोइ अल्लाह खां ॾिजो, तकबुरु न करियो, वॾाई न करियो। तकबर वॾाई उहा शइ जेका इंसान खे जहन्नम में पहुचाईंदी। छो वियो शैतान इब्लीस जहन्नम जे अंदरि? तकबर जे करे, वॾाई जे करे। हक़ सम्झ में अची वञे, पोइ इहो न ॾिसो त चवे केरु थो, ॾिसो चवे छा थो, पोइ हक़ जे साम्हूं झुकी पओ। इंसान अना खे पंहिंजो मसइलो न बनाए, वॾाई तकबर न करे, इहा शइ तमामु ख़तरनाक आहे। क़यामत ॾींहुं इंसान अहिड़ो माण्हू सख़्तु खसारे में वेंदो। अल्लाह ताला पाण सभिनी ते रहम करे। जेके दोस्त हली आया आहिनि, अल्लाह ताला सभिनी जो अचणु क़बूल फ़रमाए।